पाकिस्तान न्यूज़ में ख़बर शामिल कंदासीं पीरगोट खां। पीरगोट लॻे ॻोठ गफ़ार शाह जिलानी जे रहवासियुनि गुलाम सरवर जागीरानी, असदुल्ला जागीरानी, वहीद अली जागीरानी, रोशन अमजद ऐं ॿियनि पारां हमलियावर जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि ॻाल्हाईंदे चयो त असांखे ॾेई करे उन्हनि असांखां दॻु घुरियो आहे। असां जन दॻु न ॾिनो आहे त बाबा तव्हां विकिरो करे ॾिनी वल दॻु कढो आहे, असां न ॾींदासीं। उन खां बावजूदि हिननि 3 ॾींहं टोलियूं ठाहियूं। असां गाह ते वेंदा हुआसीं, हिननि जा टोल ठहियल हूंदा। असां उन खां पोइ हिते बि असां गाह करे ईंदा हुआसीं। उन खां पोइ हिते हिननि जा टोल वेठा हूंदा, छोकिरा ॿाकरा। हिननि असांजे मथां कूड़ो इल्ज़ाम हणी असांजा माण्हू मारे ज़ख़्मी कया अथनि। जीअं असां निकितासीं असां ते एॾो दहशत कयो अथऊं जो असां हिननि खे माना ॾिसी बि न सघियोसीं। एॾी असांखे मार ॾिनो, एॾा असांजा ज़ुल्म कया अथनि, माण्हू मारिया अथनि। घर वेठनि सां वॾी नाजाइज़ी थी आहे असां सां। कहिड़ा नाला हूंदा उनजा? अॻे अलीहुर हुयुनि, अलीहुर खे फटी आहे जेका मूंखे हई अथई। ॿिया इहे जेके अख़्तियार, ज़मीर ऐं इहो हमीद, माना इलाही माण्हू हुया। ॾिसजण में मायूं मर्द असां ते वॾो हिननि ज़ुल्म कयो आहे, जन असांखे हेतिरो मारियो आहे। हाणे तव्हां छा मुतालबा, छा थियणु खपे? असांजो नाहक आहे, असांजो इंसाफ़ थिए। असांजी हुकूमत छो नथी इंसाफ़ करे? असांजा 9-10 भाती हिक घर जा मारिया था वञनि। असांजी हुकूमत इंसाफ़ वो ज़ाहिर कने टिब माण्हू ॿिया बि ॿुधियो बा इहो इंतज़ाम करे, इहो धकी करे वरी हमला था कनि भेण खां। घणा माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि तव्हां वटि? 9 माण्हू आहिनि। उनजी एनसी कराई अथव? दॿ जो मनो बाबा न ॾींदा, तव्हां पैसनि सां ख़रीदे ॾिया असांखे। हाणे दॿ ॾींदासीं कोन। कंहिंसां हुयो मसइलो? इहो पाड़े अख़्तियार ॾींदा हुयो। ऐं इहे आया पोइ जीअं आया त माना ख़बर कोई पंहिंजे घर वेठो जीअं दर टुपंदा विया, मायूं मर्द आया अंदरि हणंदा विया। असां पुछियो भई छा आहे हर कोई मतिलबु पंहिंजे हिसाब सां ख़बर ई न। कारो कारो कंदा आया, कारो कारो छोकिरो ॾेराणो जेको हिकु चई वरी रहिया 3। हाणे हींअर चवंदा 3, हाणे उहे टे कोन्दा, सुभाणे चवनि 5 माण्हू। केरु तव्हांजे मथां इल्ज़ाम आहे तव्हांजे छोकिरा हुननि सां ज़ाती कई आहे? हिकिड़े पहिरियों नाम खे उन जो, हाणे चवंदा 3 माण्हू आहिनि। 3 माण्हू ॿ 3 साल अॻु ज़मीन वरिती आहे, उन जे बावजूदि 2 3 साल ज़मीन खाधी आहे। असांखां रस्तो घुरियो आहे, असां रस्ते जो इनकार कयो आहे। पोइ असांजे छोकिरे जो कूड़ो इल्ज़ाम हयो वियो आहे त असांजे छोकिरे त तव्हां नाजाइज़ी कई आहे। हाणे रस्तो बि तव्हांजी, ज़मीन बि तव्हांजी, हमलो बि तव्हांजी मथां? बिल्कुलु असां घर वेठंदे कयो आहे। जेको ज़मीन वरिती हुयो उनजो छा नालो? उनजो नालो भाॻियल आहे। अच्छा, तव्हांजो त इहो चवणो त रस्तो असांखे घुरियो न ॾिनो। हाणे हुतां चवंदा त असांजे छोकिरे सां ज़ाती कई अथऊं। उहे छोकिरा त केतिरा जंहिंजे मथां इल्ज़ाम आहे उहे आहिनि, उहे केतिरा आहिनि? उहे केतिरी उमिरि आहे? छोकिरो हेतिरो नंढड़ो आहे? जी जी। घणनि सालनि जी? 6-7 सालनि जी। तव्हां घणा